अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु ला शरीक लहु व ला ज़िद्द लहु ला शरीक लहु ला शरीक लहु व ला ज़िद्द लहु व ला निद्द लहु व ला मिस्ल लहु व ला मसील लहु व ला शिब्ह लहु व ला शबीह लहु व ला नज़ीर लहु व ला वज़ीर लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व नबियना वहबीबना व नबियना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लज़ी अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश
الشيطان الرجيم فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين بسم الله الرحمن الرحيم ألف لام ميم ذلك الكتاب لا ريب فيه لا ريب فيه هدى للمتقين الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك وبالآخرة هم يوقنون أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما ईमानी जज्बे से वडे आवाज से सलाह शरीफ पढ़ो। सफा पढ़ो ही न था वडे आवाज से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिही व सहाबिही व अल बैतिही व बारिक व सल्लिम
वसल्लि कज़ालिक अला जमील अंबिया वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। ओ मुझे अजीज है, मुझे भाई असाए तहा वडे माने शान मर्तबे वाला जो अल्लाह ताला तहा सांगे प्यारे मोहम्मद करीम जेड़ो नबी है पैगंबर नसीब फरमायो है। अल्लाह ताला तासानी इज्जत कुरान मजीद में ही बयान फरमाई कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहाऊन अनिल मुनकर। अल्लाह फरमाओ मुझे प्यारा मोहम्मद करीम जी तू वडे शान मान वारो जी मां अल्लाह सैया तो के सभी नबियन जो सरदार बनाया एड़े नमूने सामात जी उम्मत के भी वडे मान शान सा नवाजवा मां अल्लाह सैया तुझी उम्मत के सभी नबियन जी उम्मत जो सरदार बनाए तो छड़िया। जागीर वारो चाहे साहब बेन कौम सां ताल्लुक रखण वारो वडी इज्जत सां अल्लाह सैया तहां सां के नवाजो। जो घर बैठे एड़े साईं जो उम्मती बनायो थे जे साईं जे उम्मती बनजण जे लाइ नबी भी दुआऊं घुरंदा रहिया। आस्ते दागो सुभान अल्लाह। ॾींहुं राति सफ़र मुसाफ़िरियूं उजागा असांखे ऐं थकी वरी तव्हां ईअं पिया हुजण हाणे हाणे ताज़ो कराची मां टेलो हलाए पहुता ईमानी जज़्बे सां जो सुभान अल्लाह। और मुझे हर नबी पांजे पांजे दौरे नबूवत में अल्लाह ताला को टे गांव घुरंदा रहा। पहले नंबर ते हर नबी जी याद आई तो अल्लाह मजल उम्मत अहमद अल्लाह से असांखे नबूवत वारे ताजन ते एतरी खुशी नथी थे जेतरी खुशी खुशी असांखे प्यारे मोहम्मद करीम जे उम्मती थियण में थींदी। मेहरबानी फरमाए असां नबूवत वारो ताज वापस कर असांखे प्यारे मोहम्मद करीम जो उम्मती बणाए। बे नंबर ते हर नबी या दुआ घुरंदो रहियो तो अल्लाह सही जे प्यारे मोहम्मद करीम जे सदके असांखे नबी पैगंबर रसूल करे पैदा फरमायो थी जरूर असांखे उनजी ज़ियारत कराए जाए। हर नबी पंहिंजे पंहिंजे दौरे नबूवत में थी दुआ या घुरंदो रहियो तो अल्लाह सही जे मोहम्मद करीम जे सदके दुनिया जो जहान जोड़ियो थी असांखे नबी करे पैदा कयो थी जरूर असांखे उनजे कद हिकड़ी नमाज नसीब फरमाए जाए। अल्लाह से हर नबी के उन वक्त में जवाब लो।
त तांजी पहिरीं दुआ मां अल्लाह नथो कबूलिया छो त हाणे तव्हां नबी थिया हो पैगंबर थिया हो रसूल थिया हो हाणे उम्मती तव्हां नथा थी सघो या तव्हांजी दुआ वापसि कई थी वञे बाक़ी रहियूं ॿ दुआऊं तव्हांजूं ॿई क़बूल थियूं का घड़ी अहिड़ी आणींदुसि जो तव्हांखे प्यारे मोहम्मद करीम जी ज़ियारत सां बि नवाज़ींदुमि त तव्हांखे प्यारे मोहम्मद करीम जी इमामत सां बि नवाज़ींदुमि वाह घड़ी हुई मेराज वारी सब चो त मेराज मोहम्मदी बरकत कुरान मजीद में अल्लाह फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर वही भी जाए ये मेराज के बयान मेराज वारी सफर इन मेराज वारी रात इन मेराज वारी घड़ी में मुझे प्यारे नबी फरमायो अल्लाह ताला मगे बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ में पहुंचायो साईं फरमायो मां बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ में जी दाखिल थे हम हैरान थी हसीन और जमील चेहरा बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ जो सिंगार नजर आया बादशाह मानू मस्जिद शरीफ बैतुल मुक़द्दस वारी भरियों वेठा दाढ़न वारा पतकन वारा मानू मस्जिद शरीफ बैतुल मुक़द्दस के चार चंद लगाए वेठा साईं फरमायो मां पुछा कि जिब्राइल मनमी आखी ओ जिब्राइल अमीन ही केरा इन दाढ़न सुहानन वारा पतकन वारा सुनन सूरतन वारा बादशाह मानू ए आहन केर हजरत जिब्राइल अमीन जवाब में फरमायो साईं सब नबी हैं सब पैगंबर हैं सब रसूल हैं ताजी ज़ियारत है ताजे दीदार है ताजे इस्तकबाल जे लाए ते जमो किया साईं ने फरमायो मां समूरन सां मुलाकात कयूं समूरन सां मिलियुम मुलाकात हों बाद में साईं ने फरमायो सभनी नबियन सिफा सिद्धियों कयूं इमामत वारो मसलो खाली छॾियो नबी ने फरमायो मां हैरान पुछा कि जिब्राइल में आवाज जिब्राइल शाम हाजिर ईशा मसलो जो है सब नबी सिफा सिद्धियों ठाए भी आन इमामत वारो मसलो केजे लाए खालिया हज़रत जिब्राइल अमीन फरमायो साईं यो ताजे लाए खालिया कदम या मोहम्मद कदम
और सोना साईं ताक चलो मुसल्ले ते बियो साईं फरमायो मां किए बिया ये सब मुखवदा मां किए वडन एक तुम बिया हे डाडो वडो सभी जो अबवा सभी जो डाडो हज़रत आदम यो शोन तो मुसल्ले ते बिए हज़रत नूह नबी शोन तो मुसल्ले ते बिए हज़रत इब्राहिम शोन तो मुसल्ले ते बिए हज़रत इस्माइल शोन तो बिए सवाल को नबी मां को शोन तो नबी मुसल्ले ते बिए सब मुहावदान मां सबने को न दुआ सबने को आखिर में नबी बनी दुनिया में आया हज़रत जिब्राइल अमीन जे लफ्ज़न ता मां कुर्बान थिया चवे तो साईं बराबर ता सबने का आखिर में आया हो और साईं ता सबने का नंदा हो उम्र में नबूवत में ता आखिर में आयो पर अल्लाह से ता के मान में मर्तबे में शान में इज्जत में सबने नबी जो सरदार सरताज बनाया उम्र में बिता है नंदा नबूवत बिता के आखिर में मिलिया पर मान में शान में इज्जत में मर्तबे में ता सबनी जा सरताज है सरदार ऐसा ही बी गाल ये हां जिब्राइल में पाण तो नबी साईं के बुलाए नहीं बी गाल ये त हिन नबियन पाण अल्लाह को दुआ घुरियो एक दुआ न बन थे पहले नंबर दे या दुआ गुजाया अल्लाह दे सोने मोहम्मद करीम जो उम्मती बनाए बे नंबर दे या दुआ गुजाया तसा के सोने मोहम्मद करीम जी ज़ियारत कराए जाए तीन नंबर दे या दुआ गुजाया तसा के सोने मोहम्मद करीम जी कद नमाज नसीब फरमाए जाए और साईं की दुआ अल्लाह दे इन जी मोटाई कबूल न कई उम्मती थियण वारी बाकी रहियूं बदुआऊं उहे अल्लाह इन जूं कबूलियूं हिकड़ी दुआ त पूरी थियन जो तांजी ज़ियारत नसीब थियन हाणे बी दुआ इन जी रही पई आ मेहरबानी फरमाए कदम या मोहम्मद कदम ओ सवा साईं अॻिते हली मुसल्ले ते बि इमामत करायो त बीबी इन जी दिल जी तमन्ना पूरी थी मुझे अजीजो मुझे दोस्तों मुझे भाइयों केडो रब एजाज यो नसीब फरमायो जो ता असा के सरताजुल अंबिया नसीब जो सरदारुल अंबिया इमामुल अंबिया पहले नंबर दे अल्लाह ने रमजान नवाजो आज अल्लाह दे ताजा के इंसान के या भी सत्ता रब मर्जी जो मालिक को जे गडन मु पैदा करया त सा छा कया रब मर्जी जो मालिक को घोड़न मु पैदा करया त सा छा कया रब मर्जी जो मालिक को जानवरन मु पैदा करया त सा छा कया पर पहले नंबर दे अल्लाह ने इज्जत सा नवाजियो जो ता सा के इंसान करे पैदा फरमाए समूरन मखलूकात में पहले नंबर दे इज्जत मान शान वाली मखलूकात दाद इंसान नूरन खूबी वडी इज्जत वाला इंसान है नारन यानी जिनन खूबी वडी इज्जत वाला इंसान है 18,000 कमों पेश अल्लाह ताला मखलूकात पैदा फरमायो न नबी साईं फरमायो सबनी मखलूकात जो सरताज हैं सरदारात इंसान कुरान मजीद में अल्लाह ने इंसान जी तारीफ कई फरमाया वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसनि तक़वीम
चार कसम अल्लाह खे अल्लाह फरमायो मेरे नंबर दे वदे माने शान मर्तबे सा नवाजो आदम अल्लाह इंसानन खे नवाजो बी आयत में अल्लाह ने फरमाया वलक़द करमना बनी आदम रब फरमाया उन्ने मावनी इज्जत सा नवाजो आदम जी औलाद के और सही इज्जत इंसानन के शाये लाए तो रब फरमाया इन जे लाए जो मां अल्लाह सही इन्होंने इंसानन मां नबियन के पैदा के मां इन जे लाए इंसानन के मां ने मर्तबे वालो तो बनाया जो इन्होंने इंसानन मां पांजे वडे मावदे प्यारे नबी मिठड़े मोहम्मद करीम के भी मां इन्होंने में पैदा फरमाया कुरान तो त नबी सईन इंसानन में पैदा थिया इंसान की इज्जत ही नबी सईन जे सदके नसीब थी कुरान मजीद में अल्लाह फरमाया लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयाति व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन असांजा भाइर नबी साईं के इंसान मञण को इनकारी थिया बीठा चवंदा मिठड़ो मोहम्मद करीम इंसान आहे चवंदा नबी साईं नूर में पैदा थियो अदा माता हूं कुशा तो क्या नूर में पैदा थिया आहिनि मलाइका ॻाल्हायो न था केर पोइ मलाइका खाईंदा पींदा आहिनि मलाइकन के अबुअम आहे मलाइकन के मिट माइट आहिनि मलाइकन के बच्चा ॿार आहिनि पोइ मां तव्हां पुछा थो कयां जागीर वारो सची ॿुधायो नबी साईं खाईंदो हो कर न नबी साईं पींदो हो कर न नबी साईं के बच्चा ॿार हुया कर न साईं के कुटुंब कबीलो मिट माइट हुया कर न पान मुझे प्यारे नबी ऐलान कियो कुल्ला अक़ूलु लकुम इंदी खज़ाइनुल्लाह न कजो सुभान अल्लाह कुल्ला अक़ूलु लकुम इंदी खज़ाइनुल्लाह वला आलमुल गैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलक और जागीरवारो प्यारो मोहम्मद करीम को ऐलान करे वो ऐलान अल्लाह कुरान में तो लिखा है अल्लाह फरमाया मुझे प्यारा नबी वाज तो ऐलान कियो आज मुझे एडो पसंद आयो आज वो तुझो ऐलान तुझो फरमान पांजे कुरान मजीद में तो लिखा है कुल्ला अक़ूलु लकुम इंदी खज़ाइनुल्लाह वला आलमुल गैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलक साईं फरमायो त मां वटि अल्लाह जा खज़ाना न थिया
कुल्ला कुलकुम इंदी खजाइन वला आलमुल गैब नबी ने फरमाया तो मुझे गैब जो इल्म ना है ऐ वला अक़ूलु लकुम इन्नी मलक साईं ने फरमायो मां मलाइको थोरे या मां त इंसान आ पाण नबी साईं चवंदा त मां इंसान आ हे वरी जन नबी साईं नूर आ नबी साईं नूर आ नबी साईं पाण तो ऐलान करे त मां मलाइको वरी चवंदा नबी साईं मलाइको त ना है न मलाइकन में है बाकी वो नबी साईं केड़े नूरों पैदा थियो जे अल्लाह जे नूरों वरी उन गाल के भी कुरान मजीद खत्म फरमाया कुल हुवल्लाहु अहद अल्लाह समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाह या प्यारा नबी मिठड़ा मोहम्मद करीम ऐलान करे जो त मां अल्लाह अकेलो ऐ मां अल्लाह बेनियाज़ बेपरवाह ओ जागीर वारो हाने लफ्ज़ बुझो लम यलिद वलम यूलद मुझा मोहम्मद करीम ऐलान करे बुधाए त मां अल्लाह न के मुंह पैदा थियो न मां मोई को पैदा थियो लम यलिद वलम यूलद न जो कुरान आ सूरह इखलास आ हर को पाण पढ़े माना दिसे अल्लाह जो तो न मां के मुंह पैदा थियो न मुंह मां गलायो न था पोइ जेके चवंदा नबी साईं अल्लाह जो नूर मुंह पैदा थियो ये सूरह इखलास जो इनकार करंदा करन वरी जे इहा गाल दा क्यों तो पो वरी फतवा थी लगी केड़ी ते नबी के मञन ही न था अरे बाबा किए न था मञन के नबी के नूर करे न था मञन जो असा जो प्यारो मोहम्मद करीम नूर आ चो त सयो नूर जी माना शाय रोशनी नबी साईं जो रोशनी रोशनी आ वाह जो मुझे प्यारे मोहम्मद करीम जो चेहरो मुबारक रोशनी हो वाह जो मुझे प्यारे मोहम्मद करीम जा हथ मुबारक रोशनी है वाह जो मुझे प्यारे नबी जा पैर मुबारक रोशनी है अल्लाह जी जात जो कसमा साहबी फरमान था रात जे पर में जेकने नबी साईं के गली मां के घिटी होइंदा तो परे हुई नजर इंदा शो तो प्यारे मोहम्मद करीम जा सब उज़वा बरंदा नूर के न तो वने नबी साईं बराबर नूर आहिन रोशनी आहिन पर जात तो नबी साईं इंसान न असां त नबी साईं के नूर करे मञूं था तोखे केड़ो नाग तो खाए जो नबी साईं इंसान करे न तो मञे बाबा साईं जी जवानी जी हिकिड़ी तकीरा उते बाबा साईं के को चिट्ठी तो दे साईं फलाणो मौलवी अञा जीअरो मां नालो न खणंदुसि वो साईं चवे तो वाइज़न में तो बराबर अल्लाह साईं कुरान मजीद में प्यारे नबी के इंसान कोठियो आ चयो आ पर मां या जे बेद भी न कंदो नऊज़ बिल्लाह नबी साईं के इंसान करे चवण या बेद भी नूर करे मञण यो नबी साईं जो अदब आ यकुला चो त इंसानन जी हैसियत प्यारे मोहम्मद करीम जे सदके सारी कायनात में पहले नंबर ते आ कुरान मजीद में अल्लाह ने तारीफ इंसान जी के
फरमाए सुम्मा खलक़ना नुतफ़ता फखलक़ना अलक़ता मुज़ग़ा फखलक़ना मुज़ग़ता इज़ामन फकसवना इज़ाम लहमा सुम्मा नशअनाहु खल्क़न आख़र फतबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। चरियो नथी अकुल कर साड़ में सड़ न हसद में पाण के तबाह न कर। नबी साईं जन इंसान आहिन ऐं नबी साईं जे सदके इंसानन के अल्लाह जी वडो मान नसीब फरमायो। कुरान शरीफ तो हिते हेडा चिटा रोज़ लिखिया पिया आहिनि लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। अल्लाह फरमायो तहकीक मां मोमिनन दे वडो थोरो कयम जो मिठड़े मोहम्मद करीम जड़ो नबी नसीब तक क्यों मान पर मिन अनफुसिहिम इनन जी जानन मां इंसानन मां प्यारे नबी के पैदा करे मां मोमिनन इंसानन जो मान मथां करे। पांजो यार अकुल न हलायो पांजो दिमाग न हलायो। नूर नूर लाथी तो नूर तो नबी साईं जे दर जो दरबान हो नौकर हो गुलाम हो। जिब्राइल अमीन चीफ सरदारा मलाइकन जो अल्लाह जी ज़ात जो कसमा जडे मुझे प्यारे नबी जी जुतरी मुबारक ऊंधड़ी थी पवंदी त सही करण वारो चीफ सरदार नूरन जो मलाइकन जो हज़रत जिब्राइल अमीन पाण हुंदो। नूर जी हैसियत घटा नूर जी इज्जत घटा नबी साईं जे सदके इंसानन के अल्लाह वडे रुतबे जो मालिक। ओ जागीर वारो पहले नंबर ते अल्लाह जी या मेहरबानी जो अल्लाह जी ताज़ांगे इंसान करे पैदा ऐं बे नंबर ते अल्लाह जी या वडे मौजी मेहरबानी जो इंसान करे तो पैदा की पर प्यारे मोहम्मद करीम जे गुलामन में घर में पैदा फरमाए नंढपण में सोने मोहम्मद करीम जो नौकर उम्मती बनाए छॾे। रब मर्ज़ी जो मालिक हो जेकर अल्लाह हज़रत ईसा जी उम्मत में पैदा करे हां त सी छा क्यों जेकर अल्लाह जी हज़रत मूसा जी उम्मत में पैदा करे हां त सी छा क्यों जेकर हज़रत ज़करिया जी उम्मत में पैदा करे हां त सी छा क्यों जेकर अल्लाह हिन ज़माने में पैदा करे हां पर के भील जे घर में के बागड़ी जे घर में के सिखे वाणे जे घर में के यहूदी नसारे जे घर में पैदा करे हां त सी छा क्यों या अल्लाह ने वडे मौजी मेहरबानी ताज़ा दे करण फरमाई जो हिन ज़माने में तो पैदा कई पर मुसलमानन जे घर में पैदा फरमाए नंढपण में प्यारे मोहम्मद करीम जी गुलामी नौकरी सां नवाज़े। जागीर वारो हाने ताके मां इहा गुजारिश कंदुमि त बेली हाने हाँ हे भी तो जागीर जो हिस्सो थियो हा न मेरे कुंड त मिलेस थी नी हाने ता खणो ता रेल जे गाडे जो गोठ जो नालो मां काढो वठता अजीजो भला एक उन चांदे साहब चवा बियो छा चवा सब राजी थियो
हाने मां तव्हांखे इहा मुदबाना गुज़ारिश कयूं त महिरबानी फरमाए प्यारे मोहम्मद करीम जी गुलामी जो कदर बस बेकदरी न कयो ईअं न थिए जो क़यामत जे ॾियारे अल्लाह सईं नबी सईं जी गुलामी खसे रत जा फड़ा न रुआरे हेॾे न्यारियो हे कुरान मजीद मुंहिंजे साम्हूं आहे मां हथनि में खणी तो तव्हांखे अर्ज़ु कयां नबी साईं फरमायो त केतिरा ई मां मोहम्मद करीम जा गुलाम सॾाइण वारा क़यामत जे ॾियारे काफ़रनि सां गॾु बि अखियुनि मां नार हारे मोचड़ा खाई वञी काफ़रनि सां गॾु जहन्नम जी बाहि में पवंदा साहबन फरमायो साईं एड़ा भी तव्हांजा गुलाम हूंदा साईं जन फरमायो साहबन फरमायो साईं वे केड़ा न बदबख्त जेके तव्हांजा गुलाम तव्हांजा नौकर तव्हांजा उम्मती काफ़रनि सां गॾु जहन्नम जी बाहि में पवंदा बुधजो साईं फरमायो पहिरें नंबर ते मुशरिक अल्लाह मेहरबानी तव्हांजे मथां करो जो मुसलमान जे घर में पैदा कंदा मां मोहम्मद करीम जी उम्मत मुबारक ओ जानी वारी मंज़िल ते पुजी अकुल मुकम मवर्दो कुरान मजीद जे चेहरे नाज़ो मां मोहम्मद करीम जी जिंदगी दे नज़र न कंदो शिरक करे विझदो साईं फरमायो जे भी शिरक कयो इहो क़यामत जे ॾियारे काफ़रनि सां गॾु पवंदो ऐं काफ़रनि सां गॾु जहन्नम जी बाहि में वञी बल थींदो अॼु असांखे केतिरा ई अहिड़ा मुस्लमान नज़र था अचनि जेके सियाणा सेब था ॾिसणा वाइसणा जाई पाई शिरक जे मर्ज़ में मुब्तला लॻा पिया चरिया हुजनि त सुथण उबती पाइनि चरिया हुजनि त खमीस उबती पाइनि चरिया हुजनि त मानी टेम ते न खाइनि पागल हुजनि त निंड न अचेनि ये सियाणा आहिनि पर शिरक वारी बीमारी में एॾा गर्क थी विया आहिनि जो पाण बि निकिरण लाइ तयार न आहे शिरक चइबो छा खे शिरक चइबो आहे हुनखे त जेको अल्लाह सां शरीक थो करे कंहिंखे इनखे चइबो आहे शिरक हाणे असांजा केतिरा ई मुस्लमान भाइर मिठड़े मोहम्मद करीम खे अल्लाह सां शरीक कई वेठा आहिनि केतिरा ई असांजा मुस्लमान भाइर हज़रत अली खे अल्लाह सां शरीक कई वेठा आहिनि केतिरा असांजा मुस्लमान भाइर झंडनि खे अल्लाह सां शरीक कई वेठा आहिनि साईं गाज़ी अब्बास सोली सणाई हाणे मां तव्हां पुछां थो कयां सोली सणाई करण वारो केरु ॻाल्हायो ई नथा रंदा हणाए काठीअ खे रंग ॾेराए काठीअ खे झंडो हणी गाज़ी अब्बास काठीअ खे वरी खॾ में जी पाण लाथूं वरी चइनी पासनि खां रसीअ सां साईं गाज़ी अब्बास खे सुक कयूं
हाने साईं गाजी अब्बास जे सामू ये बाहूं बदी बिठान साईं हाने कजाए भलाई साईं भी जो तो जेड़ी मूसा कही तो एड़ी मां भी ताजा कम साईं वेचारो मींह में भी बीठो आ उस समय डिटण ते भी बीठो आ हवा तूफान में वेचारो मिट्टी में बीठो आ बिया एड़ी केदी सा हालत न होंदी है जेका ता साईं सा कई आ साईं भी एडो कावड़े बैठो आ साईं चवे तो रसूं खोल तो पोडिस त केड़ो तो तुजो अशर क्या मथो न फाड़या तो मुखे चो जाए जुल्म जी इंता लगी पया अगे त काठन जा गाजी बाद ठाइंदा हाने तो वरी लोहन जा तैयार दा थियन पैसो माण्हू की घणो थियो आ मागे के दोस्त बुधायो जे साईं हेरे पंजाब जे पासे रेकड़े वडेरे स्टील जो गाजी बास तैयार करायो वरी उन में बल्ब लाइटूं बिजली चला जी कुदरत एक ॾियारे वसी पियो मींह सॼो गाजी अब्बास अर्थ सुबह दा बेचारा फकीरड़ा ये मोमिनड़ा ये आया पे साईं जे सामू बाहूं बददा वञन साईं के चुमी नींदा वञन त साईं बेरी भाकुर पाइंदो वञन पिया सभु लो थींदा हिकिड़े मवाली के कुछ नशो घट हो चरस जा सूटा घट आया के उन बिया तारा पटिया हेशा तो थी वञन ता सभु असांजा हमरा साईं में लो थींदा परे गोई हथ थोरो सोरे त साईं भी सट चाड़े त रड़ करे जे अज त साईं बड़ क्या खड़ा है रब रुसे मत खसे हणे को न थिया दसे एड़ो पार जे में गालायो ओय वरी से घोड़न के मोलाए तू साईं मोला हिकड़ो वेचारो एडो जो हुन पासे जो असां दे आयो तो असां जे जलसे में वाइज बो करे चे मां उन जो वडो ज़ाकिरुस वडो उन जो मौलवी हो हर साल मुहर्रम में मां चे जुलूस जुलजना जो करदो चे असां जो कानून आ त जुलजना में घोड़ा न होजन घोड़ियूं होजन छा गालायो न था घोड़ियूं चे साईं इन जे लाए घोड़ा न तो मता काथे घोड़ी हुजे हेडो वरी घोड़ो अचे त कमी बियो थी चला जी कुदरत अचे साईं सुबह सा मुखे जे घोड़ी कढणी जुलूस कढणो हो रात जो मां ॾाढा बादाम अखरोट पिस्ता खाराया मां को हाज़मो न थे बठी घोड़ी फतकू खाधी ॾाढी बचाइण जी कोशिश कई सो पर आखिर मरी वई पोचे असां ॾाढा परेशान थिया हाणे कयूं छा इज्जत जो सवाल आहे सुभाणे जुलूस न कढंदा त मयारो मिलंदो पोचे ॾाढो भगास त घोड़ी काथों मिले पर काथों घोड़ी न मिली पोइ हिकिड़ी जाइ तो घोड़ो मिलियो पाण जो मजबूरी में कम चल वेसी बुख को बसर पर सुबह सा जे घोड़े के सवारे सिंगारे गुल फंदड़ पाराए वदा जे कपड़ा वपड़ा रखी चादरों रखी वडो जुलूस ठाए कढियो फर्स्ट क्लास चला जी कुदरत हेरो जे असां वारो जुलूस पियो जे होडो वरी सामू ॿियो पियो जुलूस अचे हाणे असां वारे जुलूस में घोड़ो होडो घोड़ी दिए जो जे असां वारे घोड़े जी नज़र उन ते पई घोड़ीअ ते त वञे पियो साईं जे आपे हो निकिरदो वञे पियो साईं ताऊं कंदो असां ज़ोरीअ झरियूं बीठा आहियूं पर साईं ज़ोरीअ थरूं छॾायो पियो वञे असां वरी जे पेरनि ते पिया आहियूं साईं वाह बि ॾे दे असां दी इज्जत दा सवाल है जे वो साईं भी जण त कावड़ में असां गालाए पियो ये तारा उभा करे अगियों जगह मथे करे गजगोड़ करे चे पियो त जे करे तां जी इज्जत जो सवाल आ त मुंजी भी गैरत दा सवाल है हे गालाए पंदा हाने इन घोड़न के मानू बाहू बदी बीठा साईं मोला मेहरबानी अल्लाह शाक ईडो शिरक काहे पिया मुसलमानन में
केड़ा वायदा जो तो आसानी करण वारो हिकड़ो अल्लाह जो भलाई करण वारो सोरी सहाय करण वारो असांजी गाड़ी जो टायर पंचर थियो नौशरे जे भरसा पो जेड़ो हाई साहब तेड़ो मां भई टायर न पे खोले सको असा बे सकिया दादा पर टायर चे अज मां न खुला वो माई साहब जब हाथ दे मता को बिए के गया जे हिकड़ो बीठो पर ये रुमाल पाता प्याज फिका लथा सिमोल साहब खेरता है बाबा टायर पंचर से खुले न मटसट गयो नौजवान जेमल टायर मटायर नो आखिर में चो तो साईं भला असा के इजाजत दो कलंदर ता जो भलो कदो माखे देरी कावड़ा हाई साहब के चो आयो बजणा त इन जो कंधु ही कंधु कुटियो आखिर में निभागा कार दिनियो दा वने भले करण वाली जात केंजी कुरान मजीद में अल्लाह फरमाए कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा अल्लाह फरमा हर किस्म की भलाई मां रब जे हथ में कलंदर भले करण वारो ना ओ मुजा दोस्तो मुजा भाइरो के जे हथ में भलाई नहीं भलाई याद है कि अल्लाह साईं जे कुदरत वाले हथ में मुझे प्यारो प्यारो मोहम्मद करीम पान साईं ऐलान करेदा फरमांदा ला मलकुल नफ्सी नफा वला ज़र्रा इल्ला माशा अल्लाह जैसे अल्लाह कायनात के जोड़े जेको लोलाक जो मालिक ओ साईं तमाम पानी जैसे जान जो भी मालिक में साईं फरमाए जो मां पाएंगे भलाइयों नसीब फरमाया साईं फरमाए जेकरे मुझे हथ में भलाइयों हुजण तमाम मोहम्मद करीम के का तकलीफ ही न जहा साईं फरमाए मुझे हथ में भलाइयों हुजण तो मुझे चीज मुबारक शहीद न थिया मुझे हथ में भलाइयों हुजण तो मुझे दंद मुबारक शहीद न थिया मुझे हथ में भलाई हो जा ताइवरी भरी बाजार में मां मोहम्मद करीम पत्थर न खावा मुझे हथ में भलाई हो जा तमाम मोहम्मद करीम जा चार टुकड़ा अल्लाह दे वापस वजना मुझे हथ में भलाई हो जा तमाम पानी प्यारे मां प्यारी घरवारी आशा सिद्दीका के पुटन जा तरन जा माजे हथ में भलाई हो जा तमाम मोहम्मद करीम भुखन दे दिया न गुजारा मुझे हथ में भलाई हो जा तम जो बिलाल मारो न खाया मुझे हथ में भलाई हो जा तम
अबू बकर सिद्दीक के धक्कन लगल मुझे तुम्हें भलाई हो जा तमाम मोहम्मद करीम मक्के खाऊं हिजरत करे मदीने शरीफ न आया मां मोहम्मद करीम जे तुम्हें न भलाइया न नफा न नुकसान इल्ला माशाअल्लाह अन्या रही गाल अजीजो संभालियो पाण जो भलाई हिकड़े अल्लाह जे हथ में नफो गलायो नुकसान हिक अल्लाह वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह रब्बुल आलमीन हर शे जो मालिक खालिक को अल्लाह साईं तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। घोड़न की बाहूं बदियूं बीठो झंडन की बाहूं बदियूं बीठो मुर्शिदन की बाहूं बदियूं बीठो साईं जा खांगारा भी खाधू तो वने हाणे असांजे पासे ॾे हितां वारो साईं ओॾे आयो शिकार पर साईं वुज़ू कयो साईं जो वुज़ू वारो पानी हेठों जमो कयो वियो जंहिंमहिल साईं वीचारे हेॾो पुठी ॾिनी त पोयों अची फ़क़ीर हिन पाणीअ ते विड़िया चईं तबरक वारो पाणी अची कवे के कुटका सटका ॾिनो 14 माण्हू ज़ख़्मी थी वञी अस्पताल पुकार अरे बाबा हे छा कयो फ़क़ीरो चईं साईं जो तबरक वारो पाणी पियो हां त असांजे जिस्म में कुल बीमारियूं ख़त्म थी वञनि हल जान जा पुट बीमारियों के खत्म करने वाली ज़ात कंहिंजी आहे ॻाल्हायो ई नथा हाणे साईं जे सिंग वारो पाणी माफ़ कजो साईं जे नक वारो पाणी साईं जे खांगारन वारो पाणी पेरन ऐं हथन वारो पाणी बस तव्हां जे लाइ शफ़ा थी वियो अरे जवानो अल्लाह अल्लाह वैदा मरद व यशवीन ईमान वारो अखियूं खोलियो के गंदगी में किन में पाण के न फसाजो शफा मावता बमा तहांजे लाइ शफा रखी आहे न कुरान मजीद में वनो नज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन शफा मावता पर मां शफा रखी तमाम आबे ज़मज़म वाले पानी में शफा मावता पर मां शफा रखी तमाम मियां वाले पानी में الذي جعل لكم الأرض فراشا والسماء بناء وأنزل من السماء अजीजो संभालो पाण खांगारन जी खा लगी पई
नबी सैयद मिठड़े मोहम्मद करीम पांजा खांगारा मुबारक न खाराया जो नबी सैयद जो खांगारा भी मुबारक जो नबी सैयद थुक भी मुबारक नबी सैयद कदे पांजी थुक मुबारक खारायो ना नबी सैयद पांजे हथन वारो पानी मुबारक के न पियारियो पांजे मुंह वारो मुबारक वारो पानी पांजे पेरन मुबारक वारो पानी नबी सैयद को मथे को आए तो बेन मौलाना मौलवी ने पीरन फकीरन जो वुजू वारो पानी पियण के जायज थियो ये भी फजीलत था एतरो ईमान अकीदो मुर्शिद रखियो दान जी में साईं करे जी में साईं करे माता पुछा तो क्या नाराज न थियो साईं भी असां जे लाइ काबिल एहतराम इज्जत वारो पर माता पुछा तो क्या जे साईं जे हथ में हुजे त साईं जो पुट मरिया ॻाल्हायो न था साईं जे हथ में हुजे साईं वेचारो पाण बीमार रहे व्हील चेयर ते साईं हलिया अखियूं खोलियो यार साईं जे हथ में हुजे त साईं वेचारो यो कुराड़ो थिया सदाई जवान रहा कुराड़ो पत तकलीफ़ आ मोहताजिया परेशानिया साईं पहिरियों तो पांजू परेशानियों खत्म करे ना पोबिया पर अलाए छो मुशरिकन जो दिमाग कम ही न थो करे सोच ही न था करन कुरान दे अचन ही न था अजीजो मुर्शिद भी बरक पीर भी बरक फकीर भी बरक पर जेको पीर जेको मुर्शिद जेको फकीर तोखे रब सां जोड़े उन सां जुड़ी वन तुंहिंजा बेड़ा ही पार ऐं जेको पाण सां जोड़े अज मां वेठो आहियां हर दुखीअ में सुखीअ में मां तोसां गॾु आहियां समझ त इहो जाली पीर आहे जाली फकीर आहे जाली मुर्शिद मुर्शिद क्यों बेर शरीफ वाले बुजुर्ग जड़ा चो सुभान अल्लाह मुर्शिद क्यों तो साईं हमादुल्लाह जेड़े बुजुर्ग जड़ा साईं हमादुल्लाह ने को शख्स आयो साईं के नींद साईं माके ख्वाब कहां ने उठी आया साईं फरमाया बा केड़ो ख्वाब जैसे रात में ख्वाब में निजाम हिकड़ी बल्ला मुझे कद लगिया मुखे खाइण जो इरादो थी करे मां भजा दो मां डुका दो पांजी जान बचाइण जे लाइ साईं तां के अची माखे भाकुर पातो बल्ला तां के ॾिठो तो भजी वई साईं तां मुंहिंजी जान बचाई तां मुंहिंजा मौसम आयो तां मुंहिंजा मददगार आयो साईं नु गुस्से कावड़े जलाल में दिया पाण बावायो पुट शिरक न कर मां मददगार आया मददगार सभनी जो अल्लाह ही जेको तो ख्वाब ॾिठो इहो शैतान तोखे ख्वाब ॾेखारियो हां जेका भला तुझे कढ लगी इहो भी शैतान हो जेको मुंहिंजी सूरत में जी तोखे बचायो इहो भी शैतान हो तंहिंजे करे पुट शैतान जे चवण ते पंहिंजो ईमान न विञाए मददगार आहे को अल्लाह साईं ऐं साईं जी करामतूं फुटनि ई न थियूं मुझा अजीजो मुझा दोस्तों मां के खिलाफ न आया मां के घट वध न गलाइंदो आ मुझी तबियत ही ना असा के वडन यो सबक ननो पर मुखे दुख तो थे त इए न थे जो क़यामत जे ॾियारे ने शिरक जे करे काफरन सा गडु अदू इल्लाह यो तो ही दवारो तांगे सबक समझाइंदा त तबलीग जमात और चांदो साहब मौतबाना गुजारे तो क्या मेहरबानी फरमाए हरिया वञो तबलीग में
ट्रेडिंग तालियां चालियां वनी तौहीद समझे जो वनी दीन समझे जो वनी कुरान मजीद समझे जो वनी प्यारे मोहम्मद करीम जो तौर तरीको समझे जो रस्तो समझे जो अकीदो समझे जो मुझे सोने मोहम्मद करीम जो अकीदो आदई कुरान मजीद मेहरबानी फरमाए इन कुरान मजीद के समझने की कोशिश की अल्लाह जाने तो दुनिया में भी इज्जत मान शान सा नवाजी दो तो आखिरत में भी ताजा बेड़ा ही पार थी बोला जलो तो ने मानो ने तो कुरान शरीफ जी माना न पढ़ो जलो तो जेकने असा जे वाह देवबंद जे कुरान शरीफ जी माना नथा पढ़ी सको तो ता पांजे साईं जी पढ़ो अहमद रज़ा बरेलवी साहब ता उन जो कुरान शरीफ जो तर्जुमो वठी असा के वेसा इंशाअल्लाह ताला हुन बे गलत माना न लिखी हुंदी ता कुरान जो तर्जुमो कंदा वञो पो भी ता जो अखियूं खुली वेंदी माके हिकड़ो दोस्त मिलियो वो अज आलिम जे साईं मां सफा जे साईं जो खास साईं जी तबलीग या हुंदी त कुरान न पढ़ो कुरान जी माना न पढ़ो मां चे वाह मम्मी पेजो त साईं कुरान को जले छो पोचे मां यो अहद के अज़म के अंदर कुरान शरीफ पढ़नो आ कुरान जी माना भी पढ़नी आ पर वाह बिन जो कुरान न साईं अहमद रज़ा पोचे अल्लाह जी जात शायदा साईं मां कुरान जी माना पढ़दो वियो वाह जो तौहीद कुरान मजीद में समायला अखियूं मुजियूं खुली वयूं उन टाइम कुरान जी माना पूरी करे मदरसे देवबंद वाह बिन वारे में दाखिला वठी अज अल्लाह जे फज़ल सां आलिम बणियो आ अज पांजो मदरसो खोलियो वेठो अजीजो पांजो अखियूं खोलियो असा केखे कुछ नथा गालायूं केखे घट नथा गालायूं केजी बेदबी नथा असा चौंदा त शिरक वाली बीमारी को पाण के बचायो लालच इंसान के अलाए काथों जो काथे दी बुझाए पो केतराई बेचारा सच्चा पीर फकीर मौला मौलवी भी लालच में तिरकीदा पा हाने पान साईं ता वारो तमारो तो चवे त मां अमरोट शरीफ जो मुरीद हाने अमरोटी जेकी भी नजर ता अचन उहे वहाबी देवबंदी तौहीद परस्तन पो साईं वेचारे के काडो थेड़ जियो फलूसा मानो के तिरकायदा विजन दुआ क्यों तो अल्लाह ताला असा के आजमाइश को बचाए मुझे अजीजों मुझे दोस्तों मुझे भाई मेहरबानी फरमाए पाएंगे शिरक बचायो शिरक किन्ने मां किनी बीमारी दो क़ाल लुक़मान लिब्ने वहुव या बुनैया ला तुशरिक बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम हज़रत लुक़मान पंहिंजे पुट खे वाइदो करे ओ बचा भले गुनाह पिया थी वञनि त ख़ैर पर शिरक वारी बीमारियों गुनाह को पाण के बचाए जाए शो बाबा जे बुलंद जे राज जो शिरक वॾे मां वॾो गुनाह वॾे मां वॾो ॾोह अल्लाह जी खैरत जो मसलो अल्लाह जी इज्जत जो मसलो तौहीद और पुट जे करे शिरक करे जने अल्लाह जी इज्जत खैरत के ललकारी ने पोजे करे अल्लाह जी खैरत इज्जत के ललकारी तो दुनिया में भी रुसवा ख्वार थी ने आखिरत में भी रब तुझा फड़ा रहना घरवारी हुजे के जी ना फरमान मुर्स जो चयो न मनी एरे न्यारो
मुर्स जो पानी प्यार जो माशो प्यारे पान पी मुर्स जो मानी दे जो माशो दे मानी मुर्स जो कपड़ा मगे दे तो माशो दे मुर्स पयो हलाइंदस ये आए करना बुर्दबार मुर्स होंदो हयावार होंदो ख्यालवार होंदो चो इज्जत मुजी मिड़ी जेड़ी ना फरमान हलाया पर जेकने इया घर वाली मुर्स जी हक में मुर्स जी इज्जत में के शरीक करे हाने ता पुछा दो क्या मुर्स इन के हलाइंदो गालायो न था माफ कंदो राम कंदो त हान ठयो भला हलाया न असुली अजीजो छो त यो इज्जत जो मसलो माता पुछा दो क्या बी हाल भला बे मिसाल दाई समझो ता के पंजा भाईर प्यारा हुंदा न करना मिट माइट दोस्त अबाब प्यारा हुंदा न करना ता जो को भाव सको या नको ता जो को दोस्त प्री प्यारो ता जी नंग में ता जी गैरत में ता जी घरवारी में ता जी इज्जत में हथ विजे ता छडे नी दो माफ कंदो गालायो न था सको भाव जे पर तुजी इज्जत में हथ विदे हाने तू विसारे छडी अजीजो ता के इज्जत पांजी एडी प्यारी आ अल्लाह के इज्जत प्यारी ना अल्लाह जी इज्जत तौहीद अजरादो क्यों इंशाअल्लाह ताला अल्लाह जी इज्जत के कदे भी न ललकारींदास जो शिरक न कयो अजीजो पान संभालो अल्लाह जी जात जो कसम हे कुरान मजीद मुझे मथे ध्यान ने आयो कहने साहब मुशरिक पलीत इन्नमल मुशरिकून नजस कुरान तो चए ऐं पलीत इन मुशरिक जी जाय जहन्नम जी बाया हर्रम अल्लाह अलैहिल जन्नत व मवाहु नार व बिसल मसीर हाने ता छा था चायो त क़यामत जे ॾियारे काफरन सां गॾु जहन्नम जी बाहि जा बल थियूं या मिठड़े मोहम्मद करीम सां गॾु बिश्त जे बंगलनि जा वार से माल कर हथ मथे खणी ज़ाहिर को पंहिंजे ईमान खे छा था चयो ता जन्नत नहीं तो इरादो कयो चयो इंशाअल्लाह ताला पाण में तौहीद पैदा जन्नत मिलदी तौहीद वार कुरान मजीद में अल्लाह फरमाए अल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून रब फरमायो माल्ला आगे रब करे मजू इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू मैंने तौहीद दे मज़बूत दी रहो रब फरमायो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका जने माने के मारी दुनिया जो जहां छडाइनो माज उन टेम ते हज़रत इस्राइल मोकली नमाज पर हज़रत इस्राइल सां गॾो वॾो चटो दी जमात मलाइकनि जी मोकली हज़रत इस्राइल जो रूह परवाज़ करो ऐं मलाइकनि जो चटो नमाज मथो इन खे पी करे चवंदा अल्लाह तख़ाफू वला तहज़नू और तौहीद परस्त परेशान नदी गम न खजाए कब्र जो क़यामत जो खौफ न खजाए अल्लाह से तो तौहीद जे करे राज़िया व अबशरू बिल जन्नत तुझे लाए कब्र भी बिश्त जो बाग बनी पई आ त आखिरत में भी अल्लाह तुझे नाव सां सोन जो बंगलो बिश्त में तैयार करे छॾियो कुरान शायद मुशरिकन के जन्नत न मिलदी मुशरिक जहन्नम जी बाहि मां लगे तो अगले वाइज में जुमे ते भी चयो बुधो त मक्के जा काफर मक्के जा मुशरिक अल्लाह के मनीदा पर चवंदा त अल्लाह भी आहे
हे 360 बुत भी अल्लाह अल्लाह जो टेको जो का मुसलमान भी अल्लाह से के मञंदा पर जन्नन के अल्लाह से शरीक नहीं कुबन के कब्रन के अल्लाह से शरीक में बैठा पीरन फकीरन मुर्शिदन के अल्लाह से शरीक में बैठा अजो इरादो क्यों इंशाअल्लाह ताला इन किन्ने मर्द खो पाण के बचाइंदा एक या किन्नी बीमारी है शिरक वाली जे में लगी नबी सही फरमायो क़यामत जे ॾियारे वो मां मोहम्मद करीम जी उम्मत में निकतलो ऐ बी बीमारी आ बेनमारी हुजण वाली चांजो साहब नबी सही फरमायो जेको मुसलमान तो सदाए दो कलमो तो भरे दो मां मोहम्मद करीम जी उम्मत में तो पैदा थियो मुझे गुलाम जे घर में तो पैदा थियो पर नमाज तो पढ़े सैयद फरमायो मां मोहम्मद करीम जी गुलामी जी बेकदरी करे वा क़यामत जे ॾियारे अल्लाह ज़ीन के काफरन सां गॾु बिहारे काफरन सां गॾु जहन्नम जी बाह में बिठी कराई हे वरी जे तो नमाज ते आशा बड़े ता मौलवी असा जो मथो खाई आओ मां तां पुछा तो क्या जे करे नमाज ते न हो जहां तो हजरत इमाम हुसैन करबला जे मैदान में नमाज न पढ़या हुआ तो सजी जिंदगी हजरत इमाम हुसैन नमाज पढ़दो रहो पर करबला जे मैदान में भी हिकड़ी नमाज कज़ा न कई या हजरत इमाम हुसैन नमाज अहमियत ता संगे समझायो नमाज सा मोहब्बत समझायो माता पुछा तो क्या चांजो साहब सच्ची बुधायो जे करे करबला जे मैदान में हजरत इमाम हुसैन नमाज न पढ़या तो मयार होयस गालायो न था तीरन तलवारन जी बरसात दी बरसे सगीरो कबीर बच्चा कुसजिया शहीद थिया 4 डी भूख 4 डी उन का मजाक का भोगा आखिरी नमाज टे प्यारी वारी भी दही जी शाम वारी भी अदा कई विया शिमर वेठो आसीने तलवार लगी गयो इमाम हुसैन के दे दो पड़कल तहलाए तलवार कयाए शहीद हजरत इमाम हुसैन मुस्कुराए खिली जे दो ओ जालिम धमकियों शाजो दो नहीं शहादत साजे ला इनाम इकराम मुझा बचड़ा शहीद थिया मुझा भाई शहीद थिया मुझा दोस्त शहीद थिया को भी मुझे दुख नहीं अल्लाह जी उन्हें वडी इज्जत सा नवाजो वडे शान सा नवाजो जो शहादत जो मौत नसीब फरमायो उन्हें अल्लाह ने पानी ज़ियारत लाए घुरायो मां भी अनकरीब शहीद थियण वारो मां के शहादत दे फखरा मां खुश तो जा पर जालिम थोड़ो फांसी रोती परे हट दे ओ जालिम ते पारी नमाज जो टाइम थी चुको नमाज जो वक्त ते पारे जो जी चुको है मां की नमाज ते पारी वारी छने वना मदा नानो मोहम्मद मयार दे मदा अल्लाह मयार दे ओ जालिम परे थी परे मुके शहीद कजाए मां शहीद थियण लाए तैयार पर नमाज त मां पढ़ी वठा देखो दई शिमर के परे हजरत इमाम हुसैन उठो उठण जी ताकत नहीं ता पाण हजरत इमाम हुसैन जी कमजोरी महसूस करे सघो चैन ॾींहं जी बुखा चैन ॾींहं जी उञा ऐं ॾींहं जो सॼो ॾियारो हजरत इमाम हुसैन जे जिस्म मुबारक में तीर लॻाए तलवारों लगी बेशुमार खून मुबारक जिस्म में वयो आहे ता पाण इमाम हुसैन जी कमजोरी महसूस करे दही जो सॼो ॾियारो पंहिंजनि बचनि जा जनाज़ा कयूं थंदे सॼो ॾियारो भाइरनि जा जनाज़ा कयूं पंहिंजे भाटे कासिम जो जनाज़ो कयूं पंहिंजनि दोस्तनि यारनि जा जनाज़ा कयूं सॼो ॾींहुं जो ॾियारो हज़रत इमाम हुसैन जे अखियुनि मुबारक मां पाणी न सको जुदाईअ जे करे बचनि जे तकलीफ़ खे ॾिसी भाइरनि जी शहादत खे
के नहीं बेख्तियार अखिल मुबारक में पानी हुए तो पर सलामा ए वक्त में भी हजरत इमाम हुसैन जलवे सां थी करे मिट्टी सां ते हम फरमाए उते जो ते पानी चादर मुबारक विछाए नमाज शुरू करे अल्लाह अकबर सना पढ़ी अलहम्द शरीफ दो करे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। वीडियो नमाज जी हालत कमों पे जल्द इमाम हुसैन के 70 तीर हया घणा गालायो न था पर बाण दा ओज़ार मलक तसा हैरान परेशान तीर लगल पिया हज़रत इमाम हुसैन जे जिस्म मुबारक मां खून मुबारक जा फुआरा वहन पिया पर तो भी असांखे महसूस पियो ॼण हज़रत इमाम हुसैन के तीर ही नथा लगन वाह हज़रत इमाम हुसैन अल्लाह जे इश्क में नमाज जी मोहब्बत में गुम हो इनके चौबा मेराज जो मज़ो अस्सलात मेराजुल मोमिन नबी से फरमाई ईमान वाले जे लाए कलमे वाले जे लाए मां मोहम्मद करीम जे गुलाम ने उम्मतियान जे लाए नमाज मेराज जो मज़ो जेको भी सच्चो है पक्को मुसलमान नमाज में बेंदो ॼण त अल्लाह जी ज़ियारत लाए अर्श ते हज़रत इमाम हुसैन नमाज में बीठो ॼण दुनिया में हुयो ही तीर लगन था झट 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 खून मुबारक जा फुआरा वहन था पर पो भी जिस्म मुबारक में झट कोई ना लोड होई ना पिछाड़ी साईं सजदे में परंदा सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला जालिम इब्रो मथों तलवार तो गर्दन जे हलाए साईं जे मथों कंध मुबारक जे तलवार हली रही आ जुबान मुबारक ते जारी आ सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला पिछाड़ी साईं जे धर मुबारक मां सिसी मुबारक धार थी चुकी तो भी साईं जा चप मुबारक चलंदा जालिम हो चए तो मां कनवे जो हज़रत इमाम हुसैन जी सिसी मुबारक धर मुबारक हो धार थल तो भी पढ़े भई सुभान रब्बियल आला वाह जो इश्क हज़रत इमाम हुसैन जो नमाज वाह जी मोहब्बत हुई अजे हज़रत इमाम हुसैन जो हुबदार सदान वालो ठुप नमाज जे वेझो न थियो अजे हुसैनी सदान वालो ठुप नमाज न थियो पढ़ी अजे अहल बैत जो हुबदार सदान वालो ठुप नमाज न थियो पढ़ी जो जे में नमाज ना है वो हुसैनी ना है जो जे में नमाज ना है वो अहल बैत जो हुबदार ना है वाह जो अल्लाह वाले इमाम हुसैन जी नमाज बयान कि न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में वही पे अल्लाह वाले हज़रत इमाम हुसैन जे सजदे के सारायो कि अली बाबा नबी मामा निस्बत ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत ऐसी हो हाँ तलवार हलेती जुबान दे जुमला मुबारक जारी न सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला
शहीद हुई नमाज में थी सिसी मुबारक धड़कूं धार नमाज में थी नमाज ते अचण लाइ तैयार ना है हाणे यो फैसलो करे त मां हुसैनी आया कन हाणे यो फैसलो करे त मां अलबे तुंहिंजो उबदार आया कन अल्लाह जी ज़ात जो कसम खणी चां तो मोटे दुर टाइम ना है जो मां लंबो चौड़ो वाइज क्या कुरान मजीद मुझे मथे दिया सजी जिंदगी आल बेतन को हिकड़ी नमाज फर्जी त कज़ा न थी पर ने न्यारो तहज्जुद वारी रात वारी नमाज भी कज़ा न थी हे पाण के आल बेतन उबदार तो सदाए नमाज ठुप न तो पड़े हे पाण के नबी साईं जो गुलाम तो सदा ठुप नमाज न तो पढ़े नारा तोने गुलामी रसूल में मौत भी कबूल है गुलामी रसूल में मौत भी कबूल है हिन के मौत कबूल आ बाकी नमाज ठुप न पढ़े वाह जो आशिक थियो नबी साईं वाह जो परवानो थियो अजरा जो के जो सच्चा आशिक थींदा नबी साईं जा जो सब नमाज जा पाबंद नबी साईं फरमायो मुझो आशिक हुआ जो नमाज जो पाबंद साईं फरमाया फिसला मां मोहम्मद करीम अखिन जो ठारा नमाज को जेको नमाज जो पाबंद आ वो मां मोहम्मद करीम के प्यारो माना कदम बेनमाज की खुशामद नबी साईं ने फरमायो बेनमाजी अल्लाह जो दुश्मन साईं ने फरमायो बेनमाजी मां मोहम्मद करीम जो दुश्मन साईं ने फरमायो बेनमाजी मुझे
छोकरो जहाल साईं मां साईं जन फरमायो पो देहाल वाल हाने कीअं तो वक्त गुज़रे चई साईं एॾो रब जो फज़ल थियो आहे कमाए हेतिरो थो जा खाए खाई पाण थकी था पऊं पाड़े वारनि खे ॾियूं था अञा खाधो पीतो बची थो पियो तव्हांजी महफ़िल मजलिस में बि खणी वेंदो आहे साईं जन खे अर्ज़ु कयईं साईं भला पर्दे में कहिड़ी मां ॿुधिजो साईं फरमायो ॻाल्हि हीअ तूं नमाज़ जो पाबंद तुंहिंजी घरवारी नमाज़ जी पाबंद आहीं तव्हां नमाज़ पढ़ो पिया अल्लाह जी बरकत रहमत तव्हांजे घर जे मथां नाज़िल थी थिए पर तव्हांजो घर रोड ते आहे रस्ते ते आहे माण्हुनि जी आमद रफ़्तार पोइ तव्हांजे घर जे दर जे अॻियां नमाज़ी भी टपन पिया तो को बेनमाज़ी भी अचे पियो बेनमाज़ी वो तव्हांजे घर जे अॻियां जो गुज़र करे पियो उस वारो पासो बेनमाज़ी जो तव्हांजे घर जे दर जे अंदर पहुंदो वञे पियो त अल्लाह ने बेनमाज़ी जे करे सॼे तव्हांजे घर में रहमत ऐं बरकत मोटाए छड़ियो न जो उस जो पासो चांडियो साहब दिल ते हथ रखो नमाज जा पाबंद नबी साईं जा सहाबी नबी साईं जो साहिबाणियूं बरकत अचे थी रहमत अचे थी पर बेनमाज़ को ईअं टपियो थो वञे त हुनजो उस वारो पासो घर जे दर जे अंदर थो पवे त अल्लाह बरकत ऐं रहमत साहिबे जे घर में खसे थो पोइ साईं जन फरमायो पुट तो पर्दो लगायो आहे हाणे पर्दो इहो ठार थी बीठो आहे छा थी बीठो आहे पुट तव्हां नमाज़ पढ़ो था अल्लाह जी रहमत ऐं बरकत तव्हांजे घर जे मथां नाज़िल थिए थी पोइ हाणे को बेनमाज़ ईअं टपियो थो वञे त हुनजो उस वारो पासो तव्हांजे घर जे अंदर नथो अचे बल्कि इहो पर्दो झले बीह थो रहे तव्हांजे घर में उहा नमाज़ वारी बरकत ऐं रहमत बरक़रार थी रहे चालियो साहब हाणे ॾियो हाल अञा नमाज जे मौज़ू ते ॻाल्हाइण जी गुंजाइश रही ॻाल्हायो नथा पोइ असां छाजे लाइ धरणियूं कयूं साईं घर में बरकत न आहे बरकत साईं न आहे बरकत वज़ीफ़ो वॾो वज़ीफ़ो बरकत जो अथव नमाज़ अॼु राति को इंशाअल्लाह घर बादी नमाज़ी कंदा हिम्मत कयो जुरत कयो लठ खणो घरनि में खणंदव लठ तॾहिं खणंदव जॾहिं पाण नमाज़ पढ़ंदव नी पाण पढ़ो नथा घर में लठ कीअं खजे पहिरियों त इहो आद कयो इंशाअल्लाह पक्का पाण नमाज़ी थींदा पाण में नमाज़ पैदा कयो पोइ घर में बि लठ खणो यौम नदू कुल उनास बिमामिहिम जेकॾहिं तव्हां नमाज़ी हूंदव तव्हांजा बच्चा ॿार बेनमाज़ी हूंदा त नबी साईं फरमायो केतिरा ई नमाज़ी पंहिंजनि बच्चनि ॿारनि जे बेनमाज़ी हुजण जे करे अल्लाह जी कोरट में टंगिया पिया हूंदा पाण बि नमाज़ी थियो बच्चनि ॿारनि खे बि नमाज़ी बणायो कोशिश कबी नबी साईं फरमायो जेको बेनमाज़ी आहे इहो मां मोहम्मद करीम जी गुलामी जी बेक़दरी करे रहियो आहे क़यामत जे ॾियारे अल्लाह साईं इनखे मां मोहम्मद करीम जी गुलामी मां कढी काफ़रनि सां गॾु बीहारे काफ़रनि सां गॾु जहन्नम जी बाहि में छॾाए मुंहिंजा अज़ीज़ो पाण संभालियो मां वधीक तव्हांजो टाइम न वठंदुसि बस मां इहो अर्ज़ु कंदुमि त अल्लाह साईं तव्हांजे मथां वॾो फज़ल फरमायो जो तव्हां असांखे अल्लाह साईं इंसान कयो वरी अल्लाह साईं तव्हां असांखे प्यारे मोहम्मद करीम जो ग़ुलाम कयो इहा वॾी इज़त नसीब थी आहे तंहिंजे करे हिन इज़त जो तहफ़ुज़ कयो हिन इज़त खे बचाइण जी कोशिशि कयो तौहीद पहिरें नंबर ते पाण में पैदा कयो ऐं नंबर ॿिए ते पाण में निमाज़ पैदा कयो इंशाअल्लाह ताला तव्हां दुनिया में बि आबाद थींदव आखिरत में भी इंशाअल्लाह ताला नारा हणदा बिश्त जा वार से मालिक मांखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायां अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए मां बि मुसलसल सफ़रनि जे करे उजागनि जे करे ॾाढो थकल हुउसि पर तव्हांजे पुरसुकून माहौल खे ॾिसी करे मां बि ॿ टे लफ़्ज़ वधीक ॻाल्हाए वेठुसि दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए वेण कबूल फरमाए बुधण बुधाण कबूल फरमाए कमियूं कोतायूं अल्लाह माफ़ फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरह हसनतुम व किना अज़ाबन्नार अल्लाह से सभिनी खे तौहीद जी समझ नसीब फरमा ए इलाहुल आलमीन सभिनी खे नमाज जी पाबंदी नसीब फरमा सभिनी खे अल्लाह से मदरसे सां मोहब्बत नसीब फरमा मस्जिद सां मोहब्बत नसीब फरमा साईं मौला बख्श साहब जूं दीनी ख़िदमत पंहिंजी बारगाह में कबूल फरमा
इलाह उल आलमीन जिन भी ई जलसो करायो ई प्रोग्राम करायो जिन भी अल्लाह सही पंजर बयान जलसे में तावन कयो समूरन जी अल्लाह सही इन खैर के कबूल फरमा अल्लाह से समूरन जे रिज़्क़ रोज़ी में बरकत नसीब फरमा ये एडी वडी जमात तुझे कुरान मजीद जी मोहब्बत में रब वही रही मां पैसा न विराया मां डोकड़ न विराया मां हीरा न विराया ये तुझे कुरान जे इश्क में वेठा रही समूरन जो वेण कबूल फरमा अल्लाह से समूरन जी हाजिरी कबूल फरमा समूरन के अल्लाह से नेक बना समूरन के अल्लाह से पांजे दीन लाए कबूल फरमा पांजी नमाज लाए कबूल फरमा पांजी तौहीद लाए कबूल फरमा इलाह उल आलमीन जेके बीमार उनन के शफा कामला आजला नसीब फरमा जेके मसइलन में मुझा प्यान उनन जा मसइला आसान फरमा जेके कर्जन में मुझा प्यान गैबी खजानों मन जी मदद नुसरत फरमा इलाह उल आलमीन वडीन गोठवारन हिम्मत कया जुरत कया अल्लाह से हेड़ो कुरान शरीफ जो जलसो कराइंदा वरी वरी कराइंदा वाह जिनन जी कुरान मजीद सा मोहब्बत अल्लाह से इन जी मोहब्बत कबूल फरमा अल्लाह से जेके असां अमणियों भेनरियों घरन में पर्दे में अदब एहतराम सा वही कुरान शरीफ बुधो तऊं रब से उनन जो बुधण भी कबूल फरमा उनन के भी नमाज जो नूर नसीब फरमा उनन के भी तौहीद जो नूर नसीब फरमा उनन के भी दीन जी समझ नसीब फरमा अल्लाह से सबनी तू पांजन बानने बानन जे मथो रहम जी नजर फरमा व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद